फैज़गंज जे शहरनि पकाटांग, कोटलालू, बगूबहड़, अकरी, करोंडी, हुसैन पातू में भट्ठा मालिकनि सिरनि जो हथरादू रेट मुक़ररु करे ग़रीब अवाम खे लुटण लॻा आहिनि। इन हवाले सां वधीक ॾिसूं था फैज़गंज मां सीएन न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद चांग जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं फैज़गंज जे शहर पकाचांग जे भरिसां भट्ठे ते, जिते 20,000 वारी ट्राली जेका आहे सो 40,000 ताईं मुक़ररु कई वई आहे विकिरे वारे हिसाब सां। इन हवाले सां ग़रीब आवाम सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उनजो छा चवणु आहे। अस्सलामुअलैकुम। मुंहिंजी गुज़ारिश आहे एसी साहब तालुका फैज़गंज सां त नवाब शाह ऐं नौशहर ज़िले जे एसीज़ ने एक्शन वरितो आहे ऐं उन्हनि सिरिन जी ट्राली 25,000 कई आहे, जबकि तालुके फैज़गंज में 40 खां 42,000 ट्राली फ़रोख्त थिए पई ऐं ग़रीब आवाम जो घर ठाहिणु वॾो मुश्किल आहे। बराए महिरबानी करे एसी साहब खे गुज़ारिश आहे त भट्ठे मालिकनि ते ज़ोर रखनि। जी, जीअं त तालुके फैज़गंज में जेका लाक़ानूनियत आहे इहा तमामु हद दर्जे जी वधी वई आहे। हिते जेके रेट आहिनि हर शइ जा पंहिंजा हथरादू जेके आहिनि क़ाइमु कया विया आहिनि ऐं हिते जेके भट्ठा मालिकान आहिनि उन्हनि खे एतिरी इजाज़त ॾिनी वई आहे जेका 2022 में जेके सिंधी मारवाड़नि जा जेके घर टई पट थी विया हुआ, उन खां पोइ तॾहिं 2022 में सिरनि जी ट्राली 17 खां 18,000 रुपया हुई। उन खां पोइ जेके सिरनि जी ट्राली आहे हींअर 40 खां 42,000 रुपए फ़ी ट्राली जेका आहे फ़रोख्त थी रही आहे। टी फैज़गंज जेको आहे उहो मार्केट चेक करण में नाकाम थी चुको आहे। उन खे पंहिंजी ऑफिस खां ॿाहिरि निकिरण जी मार्केट चेक करे ऐं ग़रीब माण्हुनि ऐं सिंधी भाइरनि जो सां को इंसाफ़ करायो वञे। जेके भट्ठा मालिकान आहिनि हिते फैज़गंज में, ही बि वॾी माफ़िया थी वई आहे। हिते जेको सिरुनि जो रेट आहे उहो 40,000 खां प्लस पिया था हलाइनि। ग़रीब माण्हुनि जा जेके ही घर आया आहिनि सरकारी, उन्हनि खे ॾिसी हिन रेट वधायो आहे ऐं असां एसी फैज़गंज खे अपील था कयूं त हिननि जे ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई करे हिननि जे मथां रेट जेको आहे 25,000 जेको ॿियनि ज़िलनि में मुक़ररु थियो आहे उहो रेट मुक़ररु कयो वञे। जी नाज़रीन, हितां फैज़गंज जी ग़रीब आवाम जा तव्हां वीचार ॿुधा, उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त 2022 वारी ॿोॾ खां वठी असां जेके मुतासिर थिया आहियूं, असां घर बचड़नि जा जेके घर न ठाराए सघिया आहियूं। इन हवाले इन वजह जे करे जो सिरनि जी जेका 20,000 वारी ट्राली, 18,000 वारी ट्राली जेका 40,000 रुपया 45,000 रुपया मुक़ररु कई वई आहे। जेके भट्ठा मालिकान आहिनि उन्हनि जूं मनमस्तूं जेके आहिनि उहे वधी वियूं आहिनि। उन्हनि जे ख़िलाफ़ु कोई बि कार्रवाई करण जे लाइ तयारु न आहे। उन्हनि जो वधीक इहो चवणु हुयो त महिरबानी करे वस वारनि खे, DC खैरपुर खे ऐं AC फैज़गंज खे उन्हनि अपील कई आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। महिरबानी करे भट्ठनि मालिकनि जे ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन मुजाहिद चांग सां गॾु शाहिद चांग, CN न्यूज़ फैज़गंज। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची